ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ कराची मोहम्मद सलीम मेमून जी रिपोर्ट मूजिब मंगोपीर टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे चेयरमैन हाजी नवाज़ अली बिरोई चयो आहे त मंगोपीर टाउन एक तमाम वॾो टाउन आहे ऐं हिन टाउन में सब खां वॾे में वॾो मसलो सेवरेज जो आहे। असां इलेक्शन दौरान जेकी अवाम सां वाइदा कया हुआ इलेक्शन खटण खां पोइ उन ते पहिरें ॾींहं खां वठी हिन वक्त ताईं कम करे रहा आहियूं ऐं अवाम सां कयल वाइदनि मुताबिक़ कम करे रहा आहियूं। जॾहिं त वसीलनि जी खोट बावजूद भी असां हर मुमकिन कोशिश कयूं पिया त अवाम खे हर क़िस्म जी सहूलतूं फराहम कयूं ऐं पंहिंजे वित आहर कम कराए रहा आहियूं। इलेक्शन दौरान जिन असां ते एतमाद करे वोट ज़रिए असांखे खटरायो आहे उन्हनि खे कॾहिं बि अकेलो न छॾिबो। पहिरियां ही असांजा इलाइक़ा 100% हर तरक़ियाती मनसूबनि खां नज़रअंदाज थियल हुआ। बदकिस्मतीअ सां पहिरियों हितां MPA MNA समेत बल्दियाती नुमाइंदा ॿियनि पार्टियुनि जा हुआ जिन को बि तरक़ियाती कम न करायो, पर हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार सोभारा थी विया आहिनि। हाणे इहा ज़िम्मेवारी असांखे सौंपी वई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ पारां अवाम सां कयल वाइदा पूरा कया वेंदा। ॿिए तरफ़ म्यूनिसिपल कमिश्नर आगा खलीक, वाइस चेयरमैन राना आरिफ, यूनुस मेंगल, अली अकबर काछेलो सेवरेज लाइन जे कम जो मुआयनो कयो। उन मौके ते सुपरिटेंडेंट इंजीनियर हसन शेख, एक्सिन समी बिरोई, सागर खान ऐं ॿिया पिण साणस गॾु मौजूद हुआ।